दोस्तों ख़बर था त मां किथे बीठो आहियां हिन वक़्त मां बीठो आहियां थॉमस एडिसन जंहिं बल्ब ईजाद कयो हुयो सभ खां पहिरियां इन्वेंशन कई एडिसन आर्ट सोसाइटी आहे ॾिसो था त इहो थॉमस एडिसन हुयो जंहिं दुनिया में रोशनी पखेड़ी ऐं न सिर्फ़ु बल्ब पर हुन मोशन पिक्चर्स कैमरा बि ईजाद कई ॿियूं बि घणियूं हुन जूं ईजादूं आहिनि। तव्हां ॾिसो हुनजो यादगार हिते ठहियल आहे बल्ब ही लॻल आहे ही आहे यादगार Thomas L. Edison dedicated to the memory of Thomas Edison. Yeah, Edison. So on the anniversary of his birth donated by the citizen of Arshan Township. So ही आहिनि उहे अज़ीम इंसान जिन दुनिया में रोशनी पखेड़ी। जी त अहिड़ा हूंदा आहिनि अज़ीम इंसान जेके पंहिंजी क़ौमुनि जे लाइ कुझु करे वेंदा आहिनि ऐं उन्हनि जो पोइ नालो सॼी उमिरि यादि रहंदो आहे ईंदड़ तारीख़ में। हालांकि हिननि खे फ़ौत थिए ई मुंहिंजे ख़्याल में 100 साल खां मथे थी विया आहिनि 1732 में ही ॼाओ या 23 में साम्हूं लिखियलु आहे। ही असल में आहे ई थॉमस एडिसन पार्क ऐं म्यूज़ियम बि ठहियलु आहे। हिते तव्हां ॾिसो त थॉमस एडिसन सेंटर आहे ही लिखियलु आहे कहिड़े वक़्तु तव्हां अची सघो था। ही पूरी थॉमस एडिसन सोसाइटी आहे हिन नाले सां टाउनशिप आहे पूरी न। ही पढ़ो दोस्तों ही पढ़ो एडिसन हैर इन्वेंटेड द फोनोग्राफ अ मार्वलस achievement for recreation and business. For the first time in history, sounds and human speech were imperceptibly recorded. Edison organized innumerable other inventions. He received recognitions, medals, and honors from governments, national expositions, and organizations in countries all over the world. When presenting to Edison the United States Congressional Medal October 1928, President Calvin Coolidge said, "Noble kindly servant of the United States and benefactor of mankind, may you long be shepherded to your work forward for Edison." ही उहे माण्हू हुया जिन रोशनी फैलाई। हिन वक़्तु जेका मोबाइल में मुंहिंजे में टार्च ॿरे थी लाइट न इहा बि ईअं सम्झो हुन जी ईजाद आहे। यानी दुनिया जो पहिरियों बल्ब हिन ईजाद कयो हुयो ऐं केतिरा ई हज़ारे कया तजुर्बा पर उहे नाकामयाब पर हिन हिमत न हारी थॉमस एल एडिसन। तो हिन बल्ब ईजाद कयो ऐं ऊंदाही ख़तमु थी वई। जीअं तव्हां गानो बि ॿुधो आहे इहो भेनर सिज निकितो ऊंदाही वेही त थॉमस एडिसन वरी बल्ब ठाहियो त ऊंदाही वेही हली। सो इहे आहिनि साइंसदान जेके पंहिंजे क़ौमुनि ते असां सभिनी बल्कि इंसान ज़ात ते एहसान करे विया बल्ब ईजाद करे विया। ऐं तव्हां ॾिसो था वॾियूं वॾियूं लाइट्स बल्ब स्ट्रीट लाइट्स जेके लॻल आहिनि इहो उन्हनि जो हिकिड़ो तसलसुल आहे। हाणे होॾे बल्ब ॾे हलूं था जेको हिननि हिकिड़ो मोनोग्राम ठाहियो आहे मोनूमेंट। ही ॾिसो बल्ब ठाहियो त मोनूमेंट ठाहियो आहे हिननि जो यादगार बल्ब। ऐं हिन जे लाइ उस्ताद बुखारी चई वियो आहे त राति जो बर चरिया ॾींहं जो थो ॿरी वाट वट बर मिठा लाट वट थो ॿरी। हिन वाट ते ई हिननि बल्ब हयो आहे ही चूड़ी वारो बल्ब आहे। छा चवंदो थॉमस एल एडिसन जे लाइ? साईं एडिसन वॾो कमाल जो कमु कयो हुयो ऐं अॼु असां न्यू जर्सी में आहियूं। ही एडिसन जो यादगार आहे। पोइ पासे जो बल्ब बि तव्हांखे सोराब ॾेखारियो टावर ते बि बल्ब लॻल आहे। हीअ जॻह उहा जिते हुन वेही करे ईजाद कयो इहो बल्ब त एडिसन खे सलाम पेश था कयूं। रुगो हिकिड़े इंसान या पंहिंजे लाइ न पर पूरी काइनात में जेके इंसान रहंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ हुन जेको आहे सो अलाह जी मदद सां हुन हिकिड़ी रोशनी ईजाद कई बल्ब जे ज़रिए त हुनखे असां सलाम पेश था कयूं। अॼु यादगार ते आया आहियूं हुनजी हिते